शहजाद कोट का इकलौता पार्क तबाही और बर्बादी के दहाने, शहरियों को वॉक करने और बैठने में मुश्किलात का सामना, जबकि पार्क का चार दीवारी टूटने की बाइस चारों तरफ मुख्तलिफ जानवरों का राज, इंतज़ामिया मुकम्मिल बेखबर। मां सम्झां थो पूरे शहदारकोट में को भी अहिड़ी तफ़रीह गाह न आहे जिते शहरी सुबुह जो वॉक करे सघनि ऐं घुमी सघनि। म्यूनिसिपल कमेटी शहदारकोट जी तव्हांखे हालत जी सॼी ख़बर आहे त उनजी 3 खां 3.5 करोड़ जो बजट आहे उहो किथे ख़र्च थी उहो तव्हां ॼाणियो था। बाक़ी रही ॻाल्हि त स्टेशन ते जेको पार्क आहे उते लाइटिंग जो बुनियाद आहे उहो रखियो आहे, अञा त लाइटियूं कोन्हनि, उन जा जेके पैसा आहिनि उहे हड़प कया विया आहिनि। बाक़ी हिते मोटर मुंहिंजे ख़्याल में नज़र कोन थो अचे। बाक़ी रही ॻाल्हि हिनखे जेको साफ़ु पाणी ॾियणो हुयो उहो साफ़ु पाणी ॾियण जे बजाए हिते जेको गडरनि जो किनो पाणी आहे उहो हिन में छॾियो थो वञे। जिते माण्हू सुबुह जो वॉक करणु चाहींदा, तफ़री करणु चाहीनि था, हू मास्क पाए ऐं बदबूदार हिन छबर हिन पाणी ते घुमनि था। ऐं तव्हां मुंहिंजे पुठियां ई ॾिसी रहिया आहियो जेके हिनखे चौतरफ़ जेकी गैलरियूं हुयूं, जेके हे सिस्टम तव्हां ॾिसो था उहे जेके हितां जा नशई हीरोनी पटे विया आहिनि, उनजी बि का बि हिफ़ाज़त न आहे। सुबुह जो हिकिड़ो चौकीदार मिसकिन अची वेहे थो, उन खां पोइ बाद में जेके बि हिते माण्हू अचनि था हे लो गैलरियूं पटे था वञनि। हिन जी करोड़ रुपया बजट अचे थी। शहदारकोट जी तव्हां ॾिसो न, को बि सिस्टम फाल न आहे, ड्रेनेज सिस्टम, रोड रस्ता का बि न, को हिते रांदियुनि जा का ग्राउंड आहिनि, हिकिड़ो ई सिर्फ़ु पार्क आहे। उनजी हिफ़ाज़त बि शहदारकोट वासी न करे सघिया आहिनि। असांजी हिन आला इदारनि खां इल्तिजा आहे, हिकु पुरज़ोर अपील आहे त ख़ुदा कुझु शहदारकोट रहम कयो। हीउ हिकिड़ो पार्क आहे, हिन जे लाइ कुझु बजट जेके अचे थी महिरबानी हिन ते ख़र्चु कयो। इहो असांजो इहो ई चवणु आहे त सभ खां पहिरियों असांजे शहदारकोट खे को पार्क न आहे। जीअं अगरि जेकॾहिं कुदरत जे तरफ़ां का भलाई जीअं सम्झिजे त हिननि नालाइकनि अगरि जेकॾहिं को हिकिड़ो पार्क ॾिनो बि आहे उन में का सहूलियत न आहे। जेके शहरी हुते अचनि था, अगरि जेकॾहिं गर्मी जो मौसम बि आहे, जीअं अगरि जेकॾहिं पंहिंजो जेको आहे सो त वर्जिश जे लाइ या पंहिंजो आबहवा जे लाइ, त उन पार्क में बि हिननि ज़ालिमनि का सहूलियत ॾिनी न आहे। असांजो जेको आहे सो आला जेको आहे सो त इदारनि खां ऐं ऑफिसरनि खां इहो ई मुतालबो आहे फिलफोर जेको आहे सो त इन पार्क में जेको आहे सो त सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। शहरियों का वाशियों से बात करते हुए मजीद कहना था कि करोड़ों रुपए की बजट के बावजूद शहर का इकलौता पार्क हर सहूलत से महरूम है, जो शहर के मुंतखब नुमाइंदों की कारकर्दगी पर सवालिया निशान के बराबर है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहजाद कोट।